अच्छा त ज़ामिन अली तव्हां मूंखे ॿुधायो त रुसण ऐं परचण त ज़िंदगी जो हिकु हिसो हूंदो आहे। तव्हांजी ज़िंदगी में को अहिड़ो माण्हू रुसियो आहे? हाँ, काफ़ी दफ़ा रुसियो आहे। छा आहे जो जिथे प्यार हूंदो आहे उते रुसण या नाराज़गी त हलंदी रहंदी आहे। जी जी। पर मां इहो थो चवां त रुसण ऐं परचण पंहिंजी जॻह ते आहे, पर माण्हू पंहिंजा नाता ऐं रिश्ता ख़तमु न करे उन्हनि खे वठी करे। ईद जो ॾींहुं आहे ऐं सभिनि खे इहो मैसेज ॾींदुसि त रुसो परचो भले पर नाता ख़तमु कॾहिं बि न कयो पंहिंजा। ज़बरदस्त। असांजे नाज़रीन खे तमामु ज़बरदस्त ज़ामिन अली मैसेज ॾिनो आहे ऐं मां सम्झां थी त तव्हां सभई हुन ते अमल बि कंदा। ऐं इन जे मुसलिक आउं तव्हांखे गानो ॿुधायां थो पंहिंजे एल्बम जो। रुसण पंहिंजी जाइ ते आहे, परचण पंहिंजी जाइ ते आहे। जा